दोस्तों इस सुबह जो हिननि खे बूसो ऐं उन सां गॾोगॾु बुह उन में मकई जोर ॿाझिरी ऐं सुहांजणो उन जो पाउडर उनखे मिक्स करे उन्हनि खाधो आहे। हाणे हिन वक़्तु हीअ वरी मंझंदि जी टारी खाई रहियूं आहिनि ॿकरियूं। तव्हां ॾिसो पिया त सिहतमंद ऐं सभई चरकू आहिनि। असल में 24 कलाकनि में जेकॾहिं घणे खां घणो ॿकरी खाए तॾहिं बि 5 किलो खाई सघे थी। 5 किलो बि तमामु घणा आहिनि पर 5 किलो ई खाई सघे थी, वधीक नथी खाई सघे। इहो अव्हांखे ज़हन में रखणु खपे। ऐं जॾहिं बि ॿकरियुनि जी ख़रीदारी कजे त हिन वांगुरु पठूं वठिजनि। हाणे हीअ जेके तव्हां पठूं ॾिसो पिया, हिननि मां केतिरियूं पठूं उहे ढुकियूं थी चुकियूं आहिनि ऐं उहे लॻी वियूं आहिनि। हाणे ईंदड़ 5 महीननि खां पोइ ही ॿीणियूं थी वेंदियूं। हिन वक़्तु ही टोटल हिन जो जेको अंग आहे उहो 50 आहे। हिननि जो इहो ई कमाल आहे। उनखां पोइ ही हिन जी ही प्लास्टिक जो आहरो आहे जंहिंमें ही पाणी खे पीअण परियां वरी हिनखे असीं बोह बि ॾींदा आहियूं ऐं ॿियो सुको जेको चारो आहे उहो बि हिननि खे ॾींदा आहियूं। हिन पासे वर्कशॉप में असांजो कमु बि हले पियो। असांजो मिस्त्री उहो कमु पियो करे। नंढड़ा नंढड़ा फ्रेम पियो ठाहे। इहे असांजा वण आहिनि। वण तमामु ज़रूरी आहिनि। हीअ अञा जॾहिं असां हीअ वाड़ी कोन ठाही हुई त हीअ ॿकरियूं वण पंहिंजो खाई वियूं हुयूं, पर हाणे हिननि जी वरी गुॾ कढी ऐं हिन जूं चकियूं हाणे ॿाहिरि कबियूं। छाकाणि जेका हीअ एरिया मां ॾिसो पिया मुंहिंजा दोस्तो, हीअ एरिया असल में वॾे माल जे लाइ आहे। हिते ॻऊं बि रखिबियूं, मेहूं बि रखिबियूं। अहिड़ी तरह वरी हीअ जेको एरिया आहे हिन पासे वारो एरिया, हिते वरी ॿियो शेड ठहंदो डिघो वॾो। माल वधंदो ज़ाहिर आहे त उन शेड जे लाइ वरी असां हीअ एरिया रखियो आहे। हीअ तव्हां ॾिसो पिया त सभई एक्टिव ऐं सिहतमंद ॿकरियूं आहिनि, चरनि पियूं। अञा ॿेर जी टारी जेका आहे सा उहो असांजो हमराह कटणु वियो आहे त जीअं ॿेर वारी क्वालिटी बि हिननि खे मिली सघे। ॿकरियुनि जो जेको बुनियादी मक़सदु आहे हीउ ॾाढो मुनाफ़े बख़्श कारोबार आहे। गोश्त खीर इहो सॼो ॿाहिरां अचे थो त हीअ जेकॾहिं असां सिंध में चौपाई माल जी लाइव स्टॉक जी इंडस्ट्री क़ाइमु कयूं त असीं तमामु वॾो नाणो कमाए सघूं था। परियां हीअ हिन जो जेको तव्हां ॾिसो था हीअ शेड आहे ऐं हीअ जेका तव्हां ॻाढ़े कलर वारी ॾिसो पिया या सीढ़ी अथनि, पोइ वरी शेड ते मथे हली वेंदियूं आहिनि। उते वरी अलॻि हुननि खे चारो ॾिबो आहे। तंहिं करे सिंध वासियुनि खे इहा सलाह हूंदी त ज़रूरी कोन्हे त तव्हां एॾो वॾो ख़र्चु कयो। तव्हां थोरे ख़र्च सां ई तमामु वॾो नाणो कमाए सघो था। हीउ ॾाढो वाधुड़ माल आहे। ॿकरियूं में बरक़त आहे, तमामु घणी बरक़त आहे। ऐं जेकॾहिं हीअ पालजनि त वांदे विहण खां 1000 दफ़ा भलो आहे त असीं कंहिं न कंहिं पंहिंजे कम सां हूंदासीं।